दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसन अब्बास। पीपल्स पार्टी जिते सिंध के क़ौमी ॾोहनि में मुलवस रही है, बेड गवर्नेंसी पीपल्स पार्टी के हिस्से में आई है, सिंध बर्बाद कई वही है। उते अॼु पीपल्स पार्टी पंहिंजे अंदरूनी इख़्तिलाफ़नि जो शदीद शिकार थींदी पई वञे। होॾां मुस्लिम लीग नून जो इतिहाद ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि जा इतिहाद ऐं हेॾां इस्टेब्लिशमेंट जी बेरुखी पीपल्स पार्टी खे महदूद कंदी पई वञे। हिते पीपल्स पार्टी में अंदरूनी इख़्तिलाफ़ भी साम्हूं अचनि पिया। टिकेटुनि ते इख़्तिलाफ़। रफ़ीक जमाली साहब जंहिं पीपल्स पार्टी के नाले ते अरबा रुपया कमाया आहिनि ऐं पंहिंजे तक खे बर्बाद कयो आहे, उहो रफ़ीक जमाली साहब हाणे मोरे शहर में NA 206 ते वरी पीपल्स पार्टी खे धकु हणणु वञे पियो। मोरे में इख़्तिलाफ़ हलनि पिया पीपल्स पार्टी जा पाण में। पीपल्स पार्टी जी जेका सूबाई सीट रही है खां जमालिन वटि, मोहतरम रईस मरहूम खानमंद खान जमाली सिंध जो वॾो माण्हू हुयो ऐं जंहिं सिंध में पंहिंजे तक में हज़ारे खैरियाती कम कराया। उन जहिड़ो माण्हू शायदि वरले को सिंध में पैदा थिए। उन जे औलाद फ़िरोज़ जमाली साहब, रियाज़ जमाली साहब, मुमताज़ जमाली साहब, इहे जेको आहे सो पीपल्स पार्टी सां आहिनि। इन्हनि जी PS जेका मोरे वारी रही आहे, जेका हींअर PS 35 आहे, इहा जमालिन जो तक रहियो आहे। उन्हनि खां खसियो वियो, लॉलीपॉप ॾेई खसियो वियो, उन्हनि खे लॉलीपॉप ॾेई उन्हनि खां उहो तक खसियो वियो। जमाली साहिबान पंहिंजो पाण खे तनाईअ जो शिकार कयो ऐं अॼु पोज़ीशन इहा आहे जिते खानमंद खान जमाली PS जी इलेक्शन खटे जेको आहे उन्हनि खे मारींदो, जंहिंखे हारायो वेंदो हुयो साज़िश तहत। अॼु उन जी औलाद त UC भी नथी खणी सघे। उन्हनि खे पाण खे बेवकूफ़ बणायो वियो। हाणे वरी जेका पीपल्स पार्टीअ ते 15 सालनि खां ज़ुल्फ़कार बीहण हिकिड़े तक ते महिनत कंदो पियो अचे, एशिया जे वॾे ख़ानदान सां, जतोई ख़ानदान सां मुक़ाबिलो कंदो पियो अचे, मसो MNA थियो। हाणे उन जा पेर कढण जे लाइ जमाली ख़ानदान जेको आहे उहो इस्तेमालु थिए पियो। रफ़ीक जमाली इन आड़ में पीपल्स पार्टी सां के पंहिंजा पलांद पियो करे या छा मामला आहिनि, पर टंग अड़ाए पियो। पीपल्स पार्टीअ हुनखे गोरख ॾेई छॾियो, करप्शनूं ॾेई छॾियूं, पॉलिश कंपनी ॾेई छॾी, पर हाणे उहो चए पियो त मां मोरे में टंग अड़ाया। हालांकि हुनजो हुते को तइल्लुक़ ई कोन्हे को। जोई जा माण्हू बेवकूफ़ आहिनि जंहिं रफ़ीक जमालीअ खे चुगूं ॾेई, चेरीअ खे चिट ॾेई ऐं चौकीदार बणायो। सो ख़ैर, मोरो जो जेको तक आहे नौशहरे वारो MNA जो, क़ौमी असेंबली जो, उन ते वॾी गड़बड़ी हले पई। पीपल्स पार्टीअ खे अॻई शदीद इख़्तिलाफ़ आहिनि साम्हूं, शदीद मुक़ाबला आहिनि। क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टीअ खे सीटुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। उते पीपल्स पार्टी जेकॾहिं फ़िरोज़ जमाली साहब खे सीट ॾिए थी त माना आ बेल मुझे मार, माना इहा सीट बि विञाईंदा। PS जी त उहो ई वञनि थी, लंजार साहब खटे कोन पियो, उहा त उहो ई उन्हनि खां वेंदी सीट। छो जो पीपल्स पार्टीअ बाबा माण्हुनि खे ॾटनि खां सवाइ चोरियूं, धाड़ा फुरूं, पुलिस, बदमाश, लोफर, हर तरह सां पीपल्स पार्टी माण्हुनि खे बर्बादु करे छॾियो आहे। हाणे ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजे बर्बादीअ जो पलांद चुप वेठल आहे, ख़ामोश। रफ़ीक जमालीअ खे जेके बि किराईंदा माण्हू टंगुनि मां वठी, पर उते जेकॾहिं को उमेदवार साम्हूं आहे त उन करे रफ़ीक जमालीअ खे खपे त मोरे में मुदाख़िल न करे। पीपल्स पार्टी अॻई परेशान आहे। पीपल्स पार्टीअ जेके क़ौमी ॾोह कया आहिनि उन करे अॻई परेशान आहे। वरी मथां मुस्लिम लीग नून, बशीर अहमद मेमण, फंक्शनल लीग, GTA, वॾा मसइला आहिनि। ऐं उते ज़ियाउल हसन लंजार साहब वॾी सियाणप सां शॉर्टकट जे चकर में जमालिन खे लॉलीपॉप ॾेई चयो त MNA जी सीट ते बीहो। वॾी बेवकूफ़ी पिया कनि। ज़ुल्फ़कार बीहण शरीफ़ माण्हू आहे त चुप करे वेंदो, एहतिजाज त कोन कंदो, पार्टीअ लाइ वर्क कंदो, पर माण्हू वोट त कोन ईंदा न। ॿियो, मोरे में 5 साल ज़ुल्फ़कार बीहण जा पर काटिया विया सायो करे। लंजार साहब हुनजी मोरे में एंट्री बंदि कई, हुनजा टेंडर क्रॉस करे छॾिया, हुनजा तरक़ियाती कम रोकिया विया, हुनजा फंड रोकिया विया। उहो हुनजी पटेवाली न पियो ॿुधे। एॾो ज़ुल्फ़कार बीहण साहब खे ज़ियाउल हसन लंजार साहब सोड़ो करायो। ऐं पीपल्स पार्टीअ खे ज़ाहिर आहे चमचा खपनि था, जेके खणनि तोड़नि, उहे खपनि था। पोइ बीहण साहब ज़ाहिर आहे उनखे उन दौर एॾो सुठो न गुज़रियो मोरे में, पर पोइ शरीफ़ माण्हू आहे, मोरे जे माण्हुनि खे इहा ख़बर आहे
त ज़ुल्फ़कार बीहण जा पर कटिया विया। पर ज़ुल्फ़कार बीहण फेमस माण्हू त आहे, हुन जेको उथण वेहण आहे आम माण्हुनि में बिरादरियुनि में, हुनजा जेके फिलाई कम कयल आहिनि, सैलाब में जेके हुन वॾा कम कया उहे कंहिंखां कोन विसरंदा। हुन माण्हुनि जा फ़सुल बचाया, ॻोठ बचाया, घरों वणों वणों ॾेई हुन कमु कयो आहे। सो आउं सम्झां रफ़ीक जमाले खे इहो कमु न करणु खपे, पीपल्स पार्टी खे नोटिस वठणु खपे, रफ़ीक जमाले खे शटअप कॉल ॾियणु खपे। परावनि तकनि में मुदाख़िलूं तूं पियो करे, गोरख ते जेका बर्बादी कई, जोईअ जा माण्हू जिन जो पाणी बंदि कयो अथसि, जोईअ जा माण्हू त माफ़ु न कंदसि। जोईअ जे माण्हुनि वटि वॾी कावड़ आहे, दादू जा माण्हू हुन ते कावड़ियल आहिनि, दादू जा गैरतमंद माण्हू। जेकॾहिं दादू जे माण्हुनि में ज़मीर हूंदो ऐं गैरत हूंदी हूंदा, पीउ जा पुट त हिनखे वोट न ॾींदा। इहो बि आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां।